अस्सलामुअलैकुम दोस्तों, अज जी इन वीडियो में असीं अव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु अहिड़ी कहाणी जेका अक़ीदत, अदब, रूहानियत सां भरियल आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं करबला जे सफ़र जी कहाणी। हीअ कहाणी सवाल बि आहे ऐं जवाब। चवनि था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दिलि में इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां एतिरी त मोहबत हुई जो हर वक़्तु करबला जो ज़िक्र ऐं हुसैन जी क़ुर्बानी जो दर्द संदन दिलि में ज़िंदा रहंदो हो। हिकु ॾींहुं भिटाई साईं फरमायो, दिलि चवे थी त करबला वञा, जिते हुसैन सच लाइ सिर ॾिनो। संदन मुरीदनि इहो ॿुधी हैरान थी विया। भिटाई साईं तयारी शुरू कई, सफ़र जो इरादो पको थियो। भिटाई साईं करबला ना रवाना थिया। रेगिस्तान, तकलीफ़ूं, अकेलाई, पर दिलि में इश्क जो साहस हो। चवनि था त रस्ते में साईं वजद में हूंदा हुआ, लबनि ते हुसैन जो नालो ऐं दिलि में करबला जो मंज़र। जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह कुझु मुफ़ासिलो तइ कयो, तॾहिं ओचितो संदन दिलि में हिकु अजीब कैफ़ियत पैदा थी। रिवायत आहे त संदन रूहानी नज़र में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो पैगाम ज़ाहिर थियो ऐं उहो पैगाम हो, लतीफ़, करबला मिटी में न आहे, करबला त सच जी राह में आहे। भिटाई साईं तॾे ते बीह रहिया ऐं अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। भिटाई साईं सम्झी विया त करबला सिर्फ़ु हिकु जाइ जो नालो आहे। करबला हिकु सोच आहे, हिकु जदोजहद आहे, हिकु सच जो इम्तिहान आहे। साईं फरमायो, जेकॾहिं मां हुसैन जी वाट ते हलां, ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियां ऐं इंसानियत सां मोहबत करियां, त मां हर हंधि करबला में आहियां। इन रूहानी पैगाम खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह करबला वञण बदिरां वापसि सिंध ॾांहुं मोटिया, छो त साईं सम्झी विया मुंहिंजो कमु हिते आहे, सिंध में, जिते मूंखे हुसैन जो पैगाम लफ़्ज़नि, बेतनि ऐं सुरनि में पहुचाइणो आहे। भिटाई साईं वापसि अची शाह जो रिसालो तरतीब ॾिनो, जंहिं में सच, क़ुर्बानी, सब्र ऐं मज़ामत जो पैगाम समायल आहे। संदसि हर बेत में हुसैनी फ़िक्र नज़र अचे थी। सच लाइ बीहण, ज़ुल्म आॾो न झुकण ऐं हक़ लाइ तकलीफ़ क़बूल करणु। दोस्तो, हीअ कहाणी असांखे सेखारे थी, करबला सिर्फ़ु वञण जी जाइ न आहे, करबला सच सां बीहण जो नालो आहे। हर दौर में हुसैन ज़िंदा आहे ऐं यज़ीद बि मौजूदु आहे। असल सवाल हीअ आहे, असां कहिड़े पासे बीठा आहियूं। दोस्तो, जेकॾहिं अव्हांखे हीअ रूहानी कहाणी पसंदि आई त महिरबानी करे वीडियो खे लाइक, शेयर ऐं कमेंट, सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं कमेंट में लिखो त करबला छा आहे, जाइ या सोच। शुक्रिया। हुसैन ज़िंदा आहे ऐं सच हमेशह ज़िंदा रहंदो।